जहन्नम की बाह में सड़ंदो। चोर, ज़ानी, शराबी, बेदीन मोचड़ा खाई नेठ छुटंदो, पर ख़ुदकुशी करण वारो कॾहिं दोज़ख खां निकिरंदो न, हमेशह जहन्नम जी बाह में सड़ंदो। परेशानी लथी त कोन न, वधी वई। ख़ुदकुशी करणु या पंहिंजे घबराइजी वेहणु, मुंहुं करे भॼी वञणु, या मुड़सी न मुड़स उहो आहे जेको मैदान में पेर खोड़े बीठो। ऐं तकलीफ़ जॾहिं ईंदी आहे न, पहिरीं जॾहिं तकलीफ़ ईंदी आहे त लॻंदो आहे ॼणो जबल अची वियो। पहिरीं तकलीफ़ जबल वांगुरु लॻंदी आहे, पोइ आस्ते आस्ते घटिबी उहा तकलीफ़ कख महसूस थींदी। वो साॻी तकलीफ़ असब्र इन द सदमतिल ऊला। मदीने वारे साईं फरमाए त सब्र उहो आहे जेको पहिरें सदमे में माण्हू सब्र करे, पहिरियों ॾुख सही वञे। हिकिड़ो माण्हू चए पियो मुंहिंजो पुटु नौजवान हुयो, उहो गुज़ारे वियो। कुझु तो मूंखे अचे ॿुधायो तुंहिंजो पुटु गुज़ारे वियो। मूंखे एॾो दिलि खे सदमो थियो, थकु लॻो मुंहिंजी दिलि ते, मुंहिंजो होश छॾे वियो, अकुल होश छॾे वियो। चई 2 साल बराबरि मूं निंड न कई, जे ॻाल्हायां यको पियो ॻाल्हायां, न थकु अचे न ॾियारियुनि में तकलीफ़ अचे, पियो ॻाल्हायां 2-2, 4-4 कलाक हक़ु न कयूं पियो ईअं बायात ॻाल्हायां, निंड न अचे, आराम न अचे। 2 साल मूंसां इहा कैफ़ियत रही। 2 सालनि खां पोइ आस्ते 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 ठीकु थियुसि। हबीबन करीमन फरमाए त पहिरियों सदमो जेको आहे न, उनखे बर्दाश्त करणु असुल ईमान इहो मोमिन इनखे सॾिबो आहे। इन्नल्लाह मअस साबिरीन, बेशक अल्लाह ताला सब्र वारनि साण गॾु आहे। अल्लाह कंहिंसां गॾु आहे? सब्र वारनि सां। जंहिंसां अल्लाह गॾु हुजे उनखे गणती छा जी, उनखे फिक्र छा जो। ॾुख सुख ज़िंदगी जो हिसो आहिनि। तव्हां चओ सदाईं ॾुख रहंदा, ईअं तव्हां सम्झो सदाईं सुख हूंदा, ईअं इन माल उसरे युसरा, तंगी सां गॾु आसानी, आसानी सां गॾु तंगी, तंगी सां गॾु आसानी, इहे 2 शयूं गॾु पियूं हलंदियूं आहिनि। हे कपिड़ो आहे न, हिन कपिड़े में 2 क़िस्मनि जूं तंदियूं आहिनि, हिकिड़ी हीअं उभी आहे, ॿी पासीरी आहे, तॾहिं ही कपिड़ो ठहियो आहे। सम्झो था? जेकॾहिं रुॻे हीअं हुजनि न धागा, कपिड़ो न ठहंदो। रुॻे हीअं हुजनि त कपिड़ो न ठहंदो। कपिड़ो तॾहिं ठहंदो जॾहिं तानो बानो 2 मिलंदा, तॾहिं कपिड़ो जुड़ंदो। त जंहिंजो नालो ज़िंदगी आहे न, उहा ज़िंदगी जो कपिड़ो बि ॾुख ऐं सुखनि जे ताने बाने सां ठहंदो। सुभान अल्लाह। जेकॾहिं सदाईं सुख हुजनि, इहा बि ज़िंदगी न आहे, सदाईं ॾुख हुजनि, इहा बि ज़िंदगी न आहे। पर इहे 2 शयूं गॾु हलंदियूं। ॾुख ईंदा त सुखनि जो क़दुरु पवंदो, राति ईंदी त ॾींहं जो क़दुरु सिज जी रोशनी जो थींदो, बीमारी ईंदी त चङ भलाई जो क़दुरु थींदो, ऊंदहि थींदी त रोशनी जो क़दुरु थींदो, मुसीबत परेशानी ईंदी त राहत ऐं फरहत जो क़दुरु थींदो। पोइ तकलीफ़ूं कॾहिं माण्हू खे पंहिंजे सिर ते ईंदियूं आहिनि, कॾहिं पंहिंजे बचनि ते ईंदियूं आहिनि, कॾहिं कारोबार में ईंदियूं आहिनि, कॾहिं जेको गुज़र बसर जो ज़रियो आहे उन में तकलीफ़ूं ईंदियूं आहिनि। तकलीफ़ुनि जा सवे क़िस्म आहिनि, सम्झो था? पर हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो त अल्लाह जो फरमाए, हदीस कुदसी आहे,
रब फरमाए थो त मूंखे कसम आहे मुंहिंजी हेकड़ाई जो, मूंखे कसम आहे मुंहिंजे वहदानियत जो, त जंहिं माण्हू सां मां रब भलाई जो इरादो कंदो आहियां उनखे चैन मां कंहिं शइ में मुब्तला कंदो आहियां, या उनखे उनजी जान में तकलीफ़ ॾींदुसि, या उनखे उनजे बचनि में तकलीफ़ ॾींदुसि, या उनखे उनजे पोख में तकलीफ़ ॾींदुसि, या उनखे उनजे गुज़र सफ़र जो जेको ज़रियो आहे उन में तकलीफ़ ॾींदुसि। पोइ जे मुंहिंजो पानो सब्र कंदो त कसम आहे उनखे गुनाहनि खां ईअं पाक कंदुसि, ईअं पाक कंदुसि जीअं उन ॾींहुं हो जंहिं ॾींहुं उनखे अमड़ ॼणियूं। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मां ॼणींदी आहे न त दफ़्तर अछो उजरो हूंदो आहे, हुन ते को गुनाह लिखियल न हूंदो, पाक साफ़ दफ़्तर हूंदो। इन तकलीफ़ुनि ते सब्र करे, कॾहिं जानी तकलीफ़, कॾहिं औलाद जी तकलीफ़, कॾहिं माली तकलीफ़, कॾहिं कारोबार जी तकलीफ़, इन्हनि ते सब्र करे अल्लाह फरमाए थो इनखे गुनाहनि खां पाक साफ़ करे छॾे। सुभान अल्लाह। इहे ज़िंदगी जा लहज़ा गज़ा हेरा फेरा अचनि था। अल्लाह ताला मौसम बि हिकिड़ी न ठाही आहे। हींअर सर्दी गुज़री वई, वरी बहार आयो आहे, बहार वेंदो वरी ऊन्हारो ईंदो, ऊन्हारो वेंदो वरी सरह ईंदी, सरह ईंदी वरी सियारो ईंदो। 4 मौसमूं आहिनि। हा, अल्लाह ताला चाहे हा त हिकिड़ी मौसम ठाहे छॾे हा। हाणे एॾे यूरोप जा कुझु मुल्क आहिनि जंहिंमें 6 महीना राति हूंदी आहे। घणा? 6 महीना यको राति। मुसीबत थी छा थी? 6 महीना यको राति सिज न ॾिसनि। हींअर मूंखे मदीने शरीफ़ में हिकिड़ो माण्हू मिलियो, डेनमार्क जो। डेनमार्क यूरोप जो मुल्क आहे। चईं असां वटि सिज न ॾिसंदा आहियूं, जेको जुड़ी जुड़ जुड़ी जुड़ जुड़ी जुड़ जंहिं ॾींहुं सिज ज़ाहिर थिए उन ॾींहुं माण्हू मिठाइयूं विराईंदा आहिनि, ख़ुशियूं कंदा आहिनि, घरनि मां निकिरी पवंदा, बसि सिज ज़ाहिर थियो। हिकिड़ो मुल्क आहे बल्गारिया जो, उन में हेॾो सिज लहंदो आहे वरी हेॾो सिज उभरंदो आहे। अल्लाह जो निज़ाम ॾिसो, हेॾो सिज ओलह लहंदो, हेॾो वरी उभरंदो, बसि 5-6 मिंटनि जो विच में। उन्हनि वटि सोमाणी जी निमाज़ आहे ई कोन, मग़रिब पढ़ंदा वरी हेॾो फजर। अल्लाह ताला असांखे ॾिसो न केॾो मज़ा ॾिना आहिनि। गर्मियुनि जा मज़ा वठो, सर्दियुनि जा मज़ा वठो, बहार जा मज़ा वठो। सुभान अल्लाह। रातियुनि जा बि ॾींहंनि जा बि, ॾींहं रातियूं बराबरि आहिनि। पोइ घणी कलाक अॻिते पोइते थियो थो, सियारे में ॾींहं नंढा रातियूं वॾियूं, ऊन्हारे में वरी ॾींहं वॾा रातियूं नंढियूं, कलाक ॿिनि जो फ़र्क़ु थिए थो, पर ॾींहं त आहे न। सिज बि ॾिसूं था, वरी कॾहिं झुड़ बि ॾिसूं था, कॾहिं मींहं ॾिसूं था, कॾहिं वरी तिड़को ॾिसूं था। तिड़को बि वॾी भलाई अथव। गर्मी कश जेका सिज जी तमाज़ ताईं तपश थी थिए न, इहा बि सिहत जे लाइ ज़रूरी आहे। तव्हां चवंदो सिज त साड़े थो, तपाए थो, पर इन सिज ते तव्हांजूं पोखूं पचनि थियूं, गुलनि जा रंग ठहनि था, चंड जी चांडोकी थिए। कणक या साईं मुंहिंजा सारियूं आहिनि, सारियुनि में जेतिरो जॾहिं गर्मी घणी थींदी ओतिरो चांवर मज़बूत थींदो। अल्लाह ताला जे निशाननि जा हर कम में राज़ आहिनि, ॻाल्हायूं आहिनि। नंढड़ो छोकिरो मूंखे ॼाओ, हुनखे चवंदो हिनखे साई थी वई आहे। डॉक्टर चयोसि हिनखे ॿियो को बि दवा दरमल इलाज न आहे साई जो। सुबुह जो हिनखे जीअं सिज उभरे थो न, सिज उभरे तिड़को थिए त उनखे कपिड़ा लाहे सॼो बदन कपिड़नि को आजो करे पोइ तिड़के ते सुम्हारियो। 2 ॾींहं 3 ॾींहं कयो, साई ख़तम थी वई। सिज जी रोशनी आहे न,
सिज जी जेका तपश आ रोशनी इन बीमारी जी दवा इलाज ॿी का दवा टिकी गोरी पोरी नथी बीमारी ख़तम ईअं कयोसीं छोकिरो ठीकु थी वियो बसि सम्झो था इहा मिसाल असांखे हिकिड़ो गर्मी काढ़ो ॾुखियो लॻे थो पर इन ॾुखियाई में त भलाई आहे इन में बि त फ़ाइदा आहिनि न घबराईंदा न कयो मुड़ुस माण्हू घबराईंदा न आहिनि बुज़दिल माण्हू हीणा माण्हू पोइ इहो हुनजो फ़ासिलो वठंदा हुनजी बाह वठंदा हुनखो सहारो वठंदा ॼण वारो कजांइ वॾेरा साहिब बाबा चाचा मामा बाबा रब जंहिंजो हुजे उनखे घबराइण जी कहिड़ी ज़रूरत जंहिंजो रब जंहिंजो सभु भरोसो रखो पंहिंजे रब ते यकीन रखो पंहिंजे रब ते इन मई रबी सयादीन मुंहिंजो रब मूंसां गॾु आहे जल्द मूंखे राह ॾेखारींदो सुभान अल्लाह रब जॾहिं गॾु आहे त पोइ घबराइण जी कहिड़ी ज़रूरत आहे सुभान अल्लाह परेशान न थींदा कयो फिक्रमंद न थींदा कयो ढकिरिया वेठा आहियो गणतियुनि में हाणे अलाए छा थींदो बाबा छा थींदो कहिड़ो तुंहिंजो खंड जो जहाज़ ॿुधो आहे तकलीफ़ रब ॾिनी आहे सुभाणे लाइ बि छॾींदो सम्झो था अलाह ताला जल शान ते भरोसो रखो अलाह ते पूरो यकीन ऐं एतमाद रखो जेको मालिक आहे जेको ख़ालिक आहे सॼी काइनात खे हलाइण वारो आहे तव्हांजी तकलीफ़ कहिड़ी शइ आहे जेकॾहिं दरिया मज़ा झिरकी पाणी पीअंदी त दरिया में कहिड़ी खोट ईंदी अलाह ताला जे खज़ाना भरिया पिया आहिनि तव्हांजी तकलीफ़ लाहींदो या तव्हांजी ज़रूरत पूरी कंदो रब जे खज़ाने में कहिड़ी खोट पर कुझु सब्र त कयो न तव्हांजो त तरीअ ते बेज़ खपे तरीअ ते बेज़ पुट कोन थींदो अलाह जा कम धीरज सां आस्ते आस्ते होरिया होरिया रब जा कम थींदा आहिनि ॿुधायोमांव त बुज़ुर्ग पियो वुज़ू करे हिकिड़े माण्हू चयोसीं चवंदा कोरी दोज़ख में वेंदा इहा ॻाल्हि कीअं आहे थोरो पी सब्र कर मां वुज़ू करे वठां पोइ ॿुधायां थो वरी अञा बुज़ुर्ग गुरड़ियूं पियो करे साईं मसलो त ॿुधायो चवंदा कोरी दोज़ख में वेंदा इहो कीअं मसलो चई पुट थोरो सब्र कर वुज़ू कयां तोखे ॿुधायां वरी अञा मुंहुं धोए ॿाहूं धोए साईं इहो मसलो त ॿुधायो न मूंखे चवंदा कोरी दोज़ख में वेंदा बुज़ुर्ग चयो त भाउ क़ुरान में हदीस में किथे बि लिखियल कोन्हे त को कोरी दोज़ख में वेंदा बाक़ी इहा जेका तकड़ अथव न इहो मां न कजानो अलाह कोन चयो आहे त कोई असां त दोज़ख में वेंदा क़ुरान हदीस में ईअं लिखियल कोन्हे पर तव्हां में जेका तकड़ आहे सो अलाह जे कमनि में तकड़ न हूंदी आहे धीरज सां आहिस्ता आहिस्ता अलाह ताला जा कम थींदा आहिनि अॼु न थियो सुभाणे थींदो सुभाणे न थियो परीं थींदो दिलगीर न थियो दिलगीर उहो अचे जेको निंधण को हुजे जंहिंजो को धणी धोड़ी न हुजे असांजो धणी असांजो रब वेठो असांजो मदीने वारो साईं वेठो असांजा कामिल मुर्शिद वेठा आहिनि असांखे गणती छाजी आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह तकलीफ़ुनि मुसीबतुनि आफ़तुनि शामतुनि जे वक़्त में मर्दान वार थी पेर पुख्ता करे पंहिंजे रब जो दर न छॾियो रब जी फर्मा बरदारी न छॾियो नेकी जो रस्तो नेकी जो गस पंध न छॾियो अॼु न सुभाणे सुभाणे न परीं ज़रूर महिरबानी जा दर खुलंदा सुभान अल्लाह अल्लाहु आमीन